या हुसैन 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 करबला आहे शुजात जी ज़मीन, करबला आहे सदाकत जी ज़मीन, करबला आहे सखावत जी ज़मीन, करबला जो शाह आ हज़रत हुसैन, शाह आली जा आ हज़रत हुसैन। नाज़रीन, असीं पाकिस्तान टेलीविज़न कराची सेंटर जे स्टूडियो में हिन वक़्तु मुहर्रमुल हराम जे हिक ख़ुसूसी मुज़ाकरे सां हिते गॾु थिया आहियूं। असांजे मुज़ाकरे जो उनवान आहे सिंध में अज़ादारी। हूअं जेकॾहिं असीं ॾिसूं त ही अयाम अज़ा आहिनि, मुहर्रमुल हराम जे हिन ॾींहंनि में चौतरफ़ चौधारी फ़र्श अज़ा विछायल आहे ऐं इमाम हुसैन अलैहिस्सलाम ऐं उन जे शहीदनि खे ख़राज अक़ीदत पेश करण जे लाइ अज़ादारी हर हंधि पंहिंजे पंहिंजे अंदाज़ सां, पंहिंजे पंहिंजे सक़ाफ़ती रंगनि सां जलवा अफ़रोज़ आहे। सिंध में अज़ादारीअ जो जेकॾहिं तस्करो कंदासीं त असांखे ज़रूरु ॿुधाइणो पवंदो त इहो सन 60 ऐं उन खां पोइ 61 हिजरीअ जो इब्तिदाई ॾहाको आहे, जॾहिं इमाम हुसैन अलैहिस्सलाम वादी करबला दश्त नैनवा पहुता आहिनि, असांजे फ़रात जे किनारे नहर अलकमा वटि। ऐं उन खां पोइ हीउ जेको मार्को आहे उहो हक़ो बातिल जे मार्के तौर ते सॼी दुनिया में ॼातो सुञातो वञे थो। इमाम हुसैन अलैहिस्सलाम पंहिंजे ऐं पंहिंजे अंसारनि 72 अंसारनि जी क़ुर्बानी ॾिनी ऐं दरअसल इन क़ुर्बानीअ जो नतीजो इहो आहे त जीअं यास यगाना चंगेज़ीअ चयो आहे त डूब कर पार उतर गया इस्लाम, डूब कर पार उतर गया इस्लाम, आप क्या जाने करबला क्या है। सिंध जे अज़ीम शाइर मख़दूम साईं तालिबुल मौला उन शहादत जे मस्कन करबला जे लाइ उनखे ख़राज अक़ीदत पेश कंदे चयो त जितां जी ख़ाक थी ख़ाके शिफ़ा ऐं तालिबुल मौला, जितां जी ख़ाक थी ख़ाके शिफ़ा ऐं तालिबुल मौला, उहा दुनिया मां हिकिड़ी सरज़मीन करबला निकिती। अॼु असीं करबला जी निस्बत में असांजे सिंध में जेका अज़ादारीअ जूं रवायतूं आहिनि उन्हनि मुतलिक़ गुफ़्तगू कंदासीं। असां सां शरीक गुफ़्तगू आहिनि शाइर अहल बैत मोहतरम साईं सैयद नूर रिज़वी साहब, सदन भरिसां असांजा नौजवान आहिनि अरशद हुसैन शाह साहब, ऐं मुंहिंजे हिन पासे मोहतरम साईं इंजीनियर सैयद अब्दुल हुसैन शाह मूसवी साहब, सदन भरिसां मोहतरम साईं इमदाद अली शाह साहब। साईं अब्दुल हुसैन मूसवी साहब, सिंध में अज़ादारी त छा तव्हांजी तहक़ीक़ ॿुधाए थी? सिंध में आज़ादारी जे हवाले सां कलोड़ा दौर जे ॿिनि हुकुमराननि जी मां ॻाल्हि कंदुसि, जंहिंमां हिकिड़ो मियां ग़ुलाम शाह कलोड़ो मशहूरु मारूफ़ सिंध में कलोड़ा दौर में शाहजहां, सिंध जो शाहजहां जंहिंखे जेको आहे सो चयो थो वञे। मियां ग़ुलाम शाह ॿ वॾा कम कराया आज़ादारी जे हवाले सां। हिकु त हुन तमामु वॾो अंगास कलंदर शहबाज़ जे दरगाह ते हणायो, जंहिंजी तारीख़ 1172 हिजरी आहे ऐं इन्हीअ जे हवाले सां मीर महमूद अली साबिर ठटवीह उनजी बाक़ाइदे क़तः तारीख़ लिखी आहे, जेका डॉक्टर नबी बख्श ख़ान बलोच दीवान साबिर शौक़ अफ़ज़ा दीवान शौक़ अफ़ज़ा में उन तारीख़ खे आंदो आहे, नकुल कयो आहे। त इहो आज़ादारी जे हवाले सां हिकिड़ो वॾो कमु हुयो जेको मियां ग़ुलाम शाह कलोड़े करायो। ॿियो जेको कमु हुयो मियां ग़ुलाम शाह जो उहो इहो त हुन हिकिड़ो मोहम्मद आलिम हिकिड़ो कातिब हो, उन्हीअ जे हथां हिकिड़ो वॾो ज़ख़ीम बयाज़ हुन तालीफ़ करायो, जंहिंमें इमाम हुसैन अलैहिस्सलाम ऐं ॿियनि आइमा अलैहिस्सलाम जे मज़लूमाना शहादत ते मरसिया हुन जमा कराया। इहो मरसियनि जो बयाज़ बि हिन वक़्तु नसरपुर में जेको आहे सो मौजूदु आहे। उन खां पोइ मियां ग़ुलाम शाह कलोड़े जो जेको फ़र्ज़ंद हो मियां सरफ़राज़, उहो आज़ादारी जे हवाले सां उन तमामु घणा मरसिया लिखियल आहिनि जेके कुलिया ते सरफ़राज़ में शाया थियल आहिनि। इहे ॿई जेके आहिनि बाक़ाइदा कलोड़नि में आज़ादार हुया, बादशाह हुया ऐं आज़ादारी खे फ़रोग़ ॾिनो। इन्हनि खां पोइ टालपुर अमीरनि जेको आहे सो उहे हैदराबाद जा टालपुर अमीर हुजनि या ख़ैरपुर जा टालपुर अमीर हुजनि, उन्हनि आज़ादारी जे हवाले सां तमामु घणो जेको आहे सरपरस्ती कई। मीर फ़तेह अली ख़ान टालपुर वॾो हिकिड़ो ताज़ियो ठारायो, मीर सोहराब ख़ान टालपुर ख़ैरपुर में अचण सां ई जेको आहे 1781 हिजरीअ में अचण सां ई हुन उते बाक़ाइदे हिकिड़ो वॾो अंगास हणायो। त मीरनि जी बि जेका आहे सा सिंध में आज़ादारी जे हवाले सां तमामु वॾियूं ख़िदमतूं आहिनि। शाह साहब, तव्हां मां सम्झां थो त तमामु मुख़्तसिर वक़्त में हिकिड़े पूरे दौर खे हिकिड़े समुंड खे तव्हां असांजे साम्हूं आंदो आहे ऐं ख़ासि जेको समन जे दौर ऐं पोइ कलड़नि जो दौरु जंहिंमें शाह लतीफ़ मीर मदीना निकिरी आया न मोटी, कारा रंग जी कपिड़ा अदा न निरोटी ऐं तई ॾे लोटी,
जे मीर मुसाफ़िर राया ऐं मोहरम मोटी आयो आया ताना इमाम मदीने जा जाम मौला मूंखे मेड़ीअ ऐं वरी आउं सम्झां थो त हिकिड़ो जेको अलम पाक आहे या हज़रत अब्बास जो जेको अलम आहे, जीअं मां चयो त कलंदर लाल शहबाज़ जो, त जीअं रवायतूं आहिनि त कलंदर शहबाज़ क़रीबन 800 साल अॻु जॾहिं असांजे सिंध सेवण में आया आहिनि त उन्हनि जे बि शाने ते हज़रत अब्बास जो अलम आहे जंहिंमें ॻाढ़े रंग जो झंडो आहे। त हज़रत अब्बास जे अलम पाक त कलंदर लाल शहबाज़ जो सम्झूं था त पहिरियों झंडो जेको सिंध में लहरायो आहे ग़ालिबन कलंदर लाल शहबाज़ जेको ऊचो तरीन अलम आहे जेको परे मेलनि खां नज़र अचे थो। इमदाद साईं, असीं जॾहिं रोहड़ी था हलूं त पोइ असांखे ख़बर पए थी त अलम खां पोइ वरी ताज़िए जी जेका रवायत आहे उहा त इंतिहाई शानदार ऐं ताज़िए जो ज़िक्र कबो त मोरशा साहब जो या ख़ुदि उहा आज़ादारी या उहो ताज़ियो जेको तव्हांजे ख़ानदान सां वाबस्ता आहे। त आउं चाहींदुसि त जेका असांजे सिंध जा हूअ सभई तबई भाङा ज़बरदस्त आहिनि, हैदराबाद आहे, ठठो आहे, सेवण आहे, मोरो आहे, नौशहरो आहे ऐं केतिरनि ई हंधनि ते त कदमगाह मौला अली जा बि मौजूदु आहिनि। पर चाहींदासीं त रोहड़ीअ में जेको असांजी ताज़िएदारी जी जेका इब्तिदा आहे ऐं उन ताज़िएदारी जेका रवायत आहे उहा जेकॾहिं तव्हां असांखे ॿुधायो। सैयद मोहम्मद मकी रज़वी सैयदनि जो वॾो ॾाॾो बिन सैयद मोहम्मद शुजा 6 हिजरीअ में पाण सखर में आया। खेसि जेको आहे फर्ज़ंदो सैयद सदरदीन। सैयद सदरदीन 2 शादियूं कयूं हुयूं। हिकिड़ी पंहिंजे चाचे सैयद अहमद जे घरां जंहिंमां 6 फर्ज़ंद हुया, ॿी लकियारी सैयदनि मां कई आहे जंहिंमां 4 फर्ज़ंद हुया। लकियारी सैयदनि मां जेका शादी कई उनजो वॾो फर्ज़ंद हो सैयद ताजदीन। सैयद ताजदीन खे फर्ज़ंद हुयो सैयद ख़लकुल सिद्दीक़ खे फर्ज़ंद हुयो 2 हुयसि फर्ज़ंद सैयद ताजदीन सानी। सैयद ताजदीन सानीअ जो फर्ज़ंद आहे सैयद अबुल गैस। सैयद अबुल गैस उहो आहे जॾहिं तैमूर लंग जो पोटो पीर मोहम्मद मुल्तान ते आयो आहे, हुकुम कयो अथई त बखर जा माण्हू अची पेश पवनि त हितां जा माण्हू सभु के जैसलमेर भॼी विया, के राजस्थान, के केॾांहुं भॼी विया। माण्हुनि परेशान थी विया। अची सैयद अबुल गैस खे चयूं त अव्हां साईं कुझु कयो जेको आहे सो। पोइ चवनि था त पीर मोहम्मद खे ख़्वाब में आयो आहे रसूल ख़ुदा त मुंहिंजे ख़ानदान मां हीउ अचे वधो पियो, अव्हां इन सां जेको आहे सो निवड़ सां मिलो। पाण उते विया आहिनि, उते वञी मिलिया आहिनि तैमूर पीर मोहम्मद सां। पीर मोहम्मद जेको आहे उहो जेको आहे पंहिंजो ऑर्डर जेको हुयो कैंसिल कयो। सैयद अबुल गैस जो फर्ज़ंद आहे सैयद महमूद। हाणे इहा महमूद पोटा फेरी जेका चइजे जेको आहे असांजे घराणे में जेको आहे सैयदनि जो, उन्हनि जे 6हीं पीढ़ीअ 7हीं पीढ़ीअ में आहे सैयद मोहम्मद शरीफ़ उर्फ़ मोरशा। सुभान अल्लाह। हाणे पाण संदसि विलादत जी तारीख़ जेका आहे सा पंहिंजो 1025 हिजरी आहे ऐं 1095 हिजरीअ जा 96 हिजरीअ में पाण वफ़ात कई अथई। हाणे रवायत जेका आहे असांजी सीना ब सीना जेका हलंदी अचे थी पई त पाण हमेशह जेको आहे अक्सर जेको आहे सो करबला मौला जे कंहिंसे वेंदा हुया। पोइ जॾहिं पाण एज जेका आहे सा वॾी थी वियनि त पाण ख़्वाब में जेको आहे सो हज़रत इमाम हुसैन अलैहिस्सलाम जन आया आहिनि। उन्हनि अची ख़्वाब में चयोसि त हाणे अव्हां न अचो, मां अव्हां वटि ईंदुमि। त चयो वञे थो त हिकिड़ो फ़क़ीर आयो आहे जंहिं अची जेको आहे सो हीउ जेको नक्शो हुयो उहो ॾिनो अथऊं। पाण उहो जेको आहे सो ताज़ियो पढ़ियो अथऊं। हाणे ताज़ियो साईं जी उमिरि जेका आहे इहो तक़रीबन ताज़ियो जेको निकितो आहे इहो 1080 ऐं 1095 जे दरमियान जेको आहे सो निकितो आहे। सो इहो सिलसिलो जेको आहे सो निकितो, पंहिंजो ताज़ियो निकितो। उन खां पोइ जेको आहे हाणे इहो नथो चई सघिजे त आया सैयद मोरशा जेको आहे सो आज़ादारी छाजे कारण जो सैयद मोहम्मद शुजा जेको सो पाण मशहद में रहंदो, सैयद मोहम्मद मकी उतां आयो आहे। त हाणे असांखे अहिड़ी का रवायत नथी मिले जो अहिड़ो को किताबु छाजे कारण जो असांजा किताब ज़ाया थी विया। लाज़मी आहे त अॻे बि जेके सैयद हुया रज़वी ख़ानदान सैयद अली नकी इमाम अली नकीअ जी औलाद नकवी सैयद आहिनि त लाज़मी आहे त उहे बि आज़ादारी सां वाबस्ता हूंदा। पर जेका मशहूरु ॻाल्हि आहे सैयद मोरशा जी इन अची जेको आहे सो ताज़ियो कढियो। उन खां पोइ आज़ादारी जेका आहे सा रोड़ीअ में शुरू थी वई। अंग्रेज़ दौर में 34 ताज़िया निकिरंदा हुया। हाणे जेको आहे सो जिन खे पास इशू थी थिए पई सरकार जे तरफ़ां 1861 में इहा पास शुरू थी जेको आहे सो 57 जा जेके बलवा थिया जेको आहे उन खां पोइ अंग्रेज़नि पास जो जेको आहे सिस्टम शुरू कयो।
त हाणे 17 ताज़िया जेको आहे सो रोड़ीअ में निकिरनि था पिया हिन वक़्तु जेको आहे सो। शाह साहब, असीं इन्हनि सभिनी ताज़ियनि ते ख़ासि तरह सां जेको दौरे हाज़िर में जेको हुनजो मंज़र असीं हुन ॾांहुं तव्हां ॾे ईंदासीं। असीं हिकु दफ़ो हलूं था साईं सईद नूर रिज़वी साहब ॾे, माशाअल्लाह, छाकाणि त हीअ उहो ई तरह दरियाए सिंध आहे, नारा कैनाल आहे ऐं बकार जागीर आहे, साॻियो ई आज़ादारीअ जो रंग आहे जेको सिंध जे इन टॉप वारे जेको इलाइक़े में। त ॿुधणु चाहींदासीं त बकार जागीर में या आस पास जा जेके ॻोठ वस्तियूं वाहण आहिनि उन्हनि में बि इब्तिदाई जेके असांखे ओञाण मिलनि था आज़ादारीअ जा, उन्हनि ते बारे में। रोइणु इंसान जी फितरत आहे। इंसान दुनिया में अचण सां जेको पहिरियों कमु करे थो उहो इहो आहे। ऐं जॾहिं हिकु अज़ीम हस्ती जंहिं ख़ानदान जी मिसाल आदम खां वठी क़यामत ताईं मुमकिन ई न आहे, ऐं ज़ुल्म जॾहिं उन सां अहिड़ो रवा रखियो वञे जंहिंजो मिसाल बि मुमकिन न आहे, त ज़ाहिर आहे त इंसान ज़ात आज़ादारीअ ॾे फितरतनि बि लाड़ो रखे थी। इहो न आहे त को बाद में, पर हुज़ूर पाक पंहिंजे हयातीअ में असांजे फ़रीक़नि जे कुतुब हदीस में मिले थो त शीशीअ में मिटी विझी पंहिंजी ज़ौजा मोहतरमा उम्मुल मोमिनीन सैयदा सलमा सलामुल्लाह अलैहा खे ॾिनऊं त सलमा जॾहिं हिन जो रंग ॻाढ़ो थी वञे त सम्झजांइ त मुंहिंजो ॾोहिटो, मुंहिंजो पुटु शहीद थी विया आहिनि। ऐं उन खां अलावा सिंध जो जेसि ताईं साईं तमामु जामियो गुफ़्तगू कई, उन में इज़ाफ़े जी त गुंजाइश कान्हे, पर मां इहो अर्ज़ु कंदो हलां त हज़रत इमाम ज़ैनुल आबिदीन अलैहिस्सलातु वस्सलाम जेको पहिरियों रावी आहे करबला जो, उन जी ज़ौजा मोहतरमा हिकु सिंधणी हुई। किथे ना उन्हनि जो हुरा थो मिले, किथे को ॿियो थो मिले। बहरहाल जेका ज़ैद शहीद जी वालदा हुई, ऐं किन मक़तल जे किताबनि में असांखे इहो बि मिले थो त उहा बीबी साण करबला में मौजूदु हुई। पोइ इहो असरु जीअं साईं फरमायो त मुख़्तलिफ़ अदवार खां थींदो हाणे बकार जा सादात जेके आहिनि, इहा तक़रीबन 400-500 एकड़ ते मुश्तमिल हिकिड़ो इलाइक़ो आहे। ऐं सैयद मीर महाबली शाह जेको सोटरो साईं जन जे वॾे जो, असां साईं जन पाण में सोटराण ई आहियूं, उन खे 24 पुट हुया, 24 कोट हुआ, जेके अॼु त वधी माशाअल्लाह 100 खां मथे थी विया आहिनि हर ॻोठ में, चाहे सैयदनि जो ॻोठु हुजे। पर अॼुकल्ह त मां इहो बि ॾिठो आहे त ग़ैर सादात जे ॻोठनि में बि आज़ादारी वॾे जोश ख़रोश सां मल्हाई वञे थी। खुंबे जा मातम थियनि था, चेलम मल्हायो वञे थो। पर ॿियूं जेके मख़सूसियूं आहिनि करबला खां मदीने खां रवानगी, बल्कि ईअं खणी मां अर्ज़ु कयां नसीर साईं त जीअं हीअ ईद गुज़रे थी तीअं या हुसैन जूं सदाऊं शुरू थी थियूं वञनि, अलम चवणु शुरू थी था वञनि। ऐं मूंखे जेके मातम ॾिसण जो, ताज़िया या जुलूस ॾिसण जो मौक़ो मिलियो आहे, उन में रोहड़ी ग़ैर मामूली अहमियत जी आहे, ग़ैर मामूली। इन में कोई वधाउ कोन्हे। मां हैदराबाद जा मातम बि ॾिठा आहिनि, छो त मां कुझु साल हुते पढ़ियो आहियां, माशाअल्लाह तमामु वॾा आहिनि। कराचीअ में बि मौक़ो मिलियो आहे ॾिसण जो, ईरान में बि ॾिठा अथसीं, इराक में बि ॾिठा अथसीं। पर बकार जागीर जे कुंड कुड़छ में सबीलूं, मातम, ताज़िया, ज़ुलजना, अलम, ऐं बल्कि कुझु सालनि खां वठी इहा बि मां माज़रत सां अर्ज़ु कंदुमि त कुझु मुक़ामी रसूमात बि अची वियूं आहिनि आज़ादारीअ में, जीअं बाहि ते मातम करणु। कुझु अरसे खां वठी वरी मां कुझु ॾिठो आहे त पाणीअ में मातम करणु, कंडा विछाए करे उन ते, इहे सभु इज़हार आहिनि रंज जा, मुहबत जा इज़हार आहिनि। त हिकु अहिड़ी हस्ती, हिकु अहिड़ियूं हस्तियूं जंहिंजो फ़ज़ीलत में, जंहिंजो इज़त में को मिसाल ई न आहे, ऐं जन ते जेको ज़ुल्म रवा रखियो हुयो उहो बि इंतिहा दर्जे जो ग़ैर मामूली हो। त उन्हनि खे यादि कीअं कजे, वधि खां वधि उन्हनि खे यादि करण जा नवां नवां तरीक़ा अल्हम्दुलिल्लाह आज़ादारी हलंदी रहंदी जेसि ताईं दुनिया आहे, जेसि ताईं इंसानु हिकिड़ो बि दुनिया में मौजूदु आहे। इमाम हुसैन अलैहिस्सलातु वस्सलाम संदसि असहाब, संदसि अहल बैत खे यादि कयो वेंदो ऐं आज़ादारी कई वेंदी। मां सम्झां थो त हीउ ज़िक्र हुसैन जेको आहे हर दिलि जे ईमान जो जुज़ आहे। अरशद साईं, असीं ॾिसूं था त जेका आज़ादारी सिंध में आहे, जीअं असां हुनजे तारीख़ी पहलूअ ते ॻाल्हाईंदा पिया अचूं, त उन आज़ादारीअ जे फ़रोग़ जे लाइ मुख़्तलिफ़ अलामतूं आहिनि, मुख़्तलिफ़ ओहञाण आहिनि। फ़र्श अज़ा सां गॾोगॾु मातमदारी आहे, नोहा ख़ानी आहे, पर हिकिड़ियूं शबीहात आहिनि या मुहर्रमुल हराम जे सिलसिले जा कुझु
अहिड़ा असांजे साम्हूं अलामतूं साम्हूं अचनि थियूं जिन सां पिणु असांजी सिंध में आज़ादारीअ खे फ़रोग़ मिलियो आहे। हेॾां असां अलम पाक ॾिठो, कलंदर लाल शहबाज़ जो ताज़ियो तैमूर लंग खां असां मोरशाह साहिब जे ज़िक्र ते आयासीं। त आउं पुछणु चाहींदुसि त हीउ जेको सिंध में तव्हीं जंहिं ख़ासि तरह सां आज़ादारीअ जो जेको मर्कज़ आहे रोहिड़ी ऐं सखर, त उते इन्हनि शबीहुनि जो ऐं आज़ादारनि जी ख़िदमत करण जे हवाले सां, आज़ादारीअ खे फ़रोग़ ॾियण जे हवाले सां कहिड़ा बंदोबस्त तव्हांखे नज़र आया आहिनि? ईद उल अज़हा जीअं गुज़रंदी आहे त उन खां पोइ असां वटि साईं मुहर्रम जी मतिलबु तयारियूं शुरू थी वेंदियूं आहिनि ऐं इन में तेज़ी अची वेंदी आहे 5वीं 6वीं खां पोइ तारीख़ पोइ जॾहिं को अलम असां लाहींदा आहियूं। अच्छा, अलम लाहिण जो बि हिकिड़ो बाक़ाइदे हिकिड़ो सिलसिलो हूंदो आहे साईं। ऐं असां त पुराणा हाणे त कुझु घटि थी वियो आहे, न त असां कुझु 2-3 ॾहायूं पहुते वञूं त बाक़ाइदे हुन में ढढ वॼाई वेंदी ऐं तर जा मंगणार ईंदा। उन खां पोइ तमामु वॾा अलम जेके हूंदा पिड़नि ते हूंदा लाथा वेंदा, उनखे सिंगारियो वेंदो तमामु बहितरीनु तरीक़े सां वॾे एतमाम सां। ऐं उन में पोइ लाॻियूं ॿधियूं वेंदियूं, रसियूं ॿधियूं वेंदियूं, उन में वणनि जा मोड़ ॿधा वेंदा, तमामु हिकिड़े अच्छा जंहिं महिल वरी उनखे चाढ़ींदा बाक़ाइदे न्याज़ थींदा, वरी ढढ वॼायूं वेंदियूं ऐं सॼे ॻोठ वारनि खे, शहर वारनि खे, पाड़े वारनि खे गॾु कयो वेंदो। अञा ताईं सिलसिलो हले थो। उन खां पोइ साईं जीअं मुहर्रम शुरू थिए थो त असां वटि रोहिड़ी में चंड राति जो मातम थींदो आहे पहिरियों साईं। उहो बि साईं मोरशाह ॾेई निस्बत रखे थो ऐं उहे पाटोल की सिमड़ी मां निकिरे थो ऐं चवंदा त हज़रत कादिर बख़्श बैदुल्ला उनजो ख़ानदान ई उनखे संभालींदो। अञा ताईं उहो सिलसिलो हलंदो थो रहे। इहे मातम शुरू था थियनि ऐं मातमनि जे सिंगारण जो बाक़ाइदे इतमामु थिए थो। ऐं गुलनि ठाहिण जो असां वटि इहो अञा ताईं आहे रोहिड़ी में त जीअं मुहर्रम वेझो ईंदो 2-3 महीना हूंदा त गुल असांजा मतिलबु हिकिड़ा हथ जा ठाहिया वेंदा आहिनि, तमामु बारीकीअ सां नफ़ात सां वॾी चाह ऐं ख़ुलूस सां ठाहिया वेंदा आहिनि। तव्हां हुते वेंदो त कतार में वेठा हूंदा गुलनि ठाहिण वारा जेके पिया ठाहींदा, उन्हनि खे मां बिल्कुलु सिंगारींदासीं। उहे रोज़ा निकिरंदा आहिनि, मस्जिदियूं निकिरंदियूं आहिनि, हर ॾींहं जो हिकिड़ो पंहिंजो मातम आहे। इन खां अलावा न्याज़ ऐं सबीलूं साईं हर घिटीअ में तव्हांखे ॾिसंदो त नंढड़ा ॿार हूंदा जेके बाल्टियूं रखियूं वठंदा, कूलर रखियूं वठंदा, शरबत, सबीलियूं, मिल्क रोज़। इन खां अलावा न्याज़ हर कोई माण्हू पंहिंजे वित आहार कंदो साईं। को देगियूं लाहींदो, बल्कि को चंद अधु किलो छोलनि जो बि ज़रूरु ठाहे उहो माण्हू खे ज़रूरु ॾींदो। इहो सिलसिलो असांजो 8, 9, 10 खां पोइ तमामु उरूज ते पुॼी थो वञे। हर घिटी असांखे बिल्कुलु जेको आहे सो माण्हुनि सां इहो दरियाउ नज़र ईंदो आहे। ऐं जॾहिं नाईअ जो मातम साईं जन ज़िक्र कयो ऐं इनशाला अञा हुनजी ॻाल्हि थींदी, उहो त हिकिड़ो अजीब हिकिड़ो मंज़रु हूंदो आहे। इहो सिलसिलो असांजो मुहर्रम जी 12वीं तारीख़ ताईं तमामु तेज़ीअ में हूंदो आहे ऐं पोइ बि मतिलबु चहलम ताईं या सफ़र ताईं हलंदो रहंदो आहे। हिन वक़्तु असीं जॾहिं पंहिंजनि शहरनि जो ज़िक्र जेके ख़ासि असांजे सिंध जा वॾा अज़ीम शहर आहिनि, सिंध जी दिलि त कराची आहे। असीं उनखे ॾिसूं था त उते खारा दर में ईरानिया सजादिया हिकिड़ो अहिड़ो मर्कज़ आहे असांजे क़याम पाकिस्तान खां पोइ ख़ासि तरह सां आज़ादारीअ में। उते वरी ख़िताबत शाम ग़रीबा जे मजलिसुनि जंहिंमें अलामा रशीद तुराबी साहब, अलामा नसीरुल इश्तिहादी साहब, अलामा अकील तुराबी साहब, सैयद नासिर जहां घबराएगी ज़ैनब, सैयद असद जहां। त ॾिसो त हीउ रंग वरी असांजे सिंध जे ई न आज़ादारीअ जे फ़रोग़ में जंहिंजो असरु असांखे पूरी सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में नज़र अचे थो। ऐं अब्दुल हसन साहिबु ज़िक्र जेकॾहिं हैदराबाद जो कंदुसि त उहो बि हिकिड़ो वॾो मर्कज़ आहे, छाकाणि त क़दमगाह मौला अली हैदराबाद में आहिनि, करबला दादन शाह, हीअ सभु 100-200 साल न 250 सालनि जी कहाणी आहे जेका मीरनि जे ऐं कुल्हड़नि जे दौर खां वठी असां उनखे ॾिसंदा था पिया अचूं। वरी असीं जेकॾहिं नौशहरे हलूं त उते बि असांखे क़दमगाह मौला अलीअ जा आसार, वरी असीं मकली था हलूं त उते बि जलवागाह इमामीन में हज़रत अली अलैहिस्सलाम जिन जे क़दम, माना त आज़ादारी या ग़म हुसैन या अहल बैत सां मोहबत जो सिलसिलो हर हंधि असांखे जारी। मोरे में असां ॾिसूं था त ज़बरदस्त शबीहात आहिनि जेके इमाम हुसैन अलैहिस्सलाम जी। ख़ैरपुर असीं जेकॾहिं चऊं था त कोट ॾिजीअ जो हवालो त लाज़मी, जिते वॾी शाही इमाम बारगाह आहे। वरी असीं ख़ुदि ख़ैरपुर शहर में था हलूं त उते बि असांखे वॾे अलम जे नज़द शबी इमाम हुसैन अलैहिस्सलाम जे रोज़े जो मंज़र उते नज़र अचे थो, रोड़ीअ में बि असांखे नज़र अचे थो। ओॾां त असीं पोइ हलूं था। ऐं चाहींदुसि त जेको सिंध में आज़ादारीअ जो फ़रोग़ आहे उहो त नोहाखानीअ सां, ओसारनि सां ऐं ढढ जे मातम सां, ज़ुलझना सेजूं, इहे त सभु उनजा हिकिड़ा। पर आउं भाईंदुसि त तव्हां असांखे इल्मी माण्हू आहियो त ॿुधायो त उहे कहिड़ा आलिम आहिनि, स्कॉलर आहिनि जिन तहरीर जे अंदाज़ में मरसिया ख़ानी जे हवाले सां इन सिंध में उन्हनि खे फ़रोग़ ॾिनो आहे? न
नसीर साईं, तव्हां कराची जो नालो वरितो, तव्हांजे सवाल ते अचण खां अॻु में जी, जी। मूंखे जेकॾहिं इजाज़त हुजे त बिस्मिल्लाह। मां थोरो कराची जे हवाले सां बि आज़ादारी जे हवाले सां थोरो ॻाल्हाए वञा। त कराचीअ में जेका आज़ादारी आहे उहा बेसिकली इस्माइली ख्वाजनि जे तरफ़ां थींदी हुई। कराची में असां वटि जेको मलीर आहे, मलीर में हिकिड़ो ॻोठु आहे जंहिं ॻोठ खे आशूर जे नाले सां अॼु बि उहो काग़ज़नि में, सरकारी काग़ज़नि में आशूर जे नाले सां उहो ॻोठु जेको आहे सो मौजूदु आहे। उन ॻोठ में आशूर जे ॾींहं ते अॼु खां 250 साल पहिरियों बाक़ाइदे ताज़ियूं कढंदा हुया ऐं उतां ताज़ी कढण जे करे ई उनखे ॻोठ खे आशूर जे नाले सां सॾियो वियो। त कराचीअ में जेका आज़ादारी आहे उहा टालपुरनि जे दौर में बि असांखे मिले थी। यानी ईअं सम्झो त कलोड़नि जे दौर खां फ़ौरन पोइ या कलोड़नि जे दौर खां असांखे आज़ादारी शुरू थी थिए। 1835 में असांखे जेको आहे सो खारदर खां थोरो अंदरि वारे पासे ॾे इमाम बारगाहूं मिलनि थियूं। 1835 1830 बशू हिकिड़ो जेको आहे सो लासी हुयो, लस जे तरफ़ जो हुयो, उन जी बि इमाम बारगाह मौजूदु आहे। ॿी माई फापा जी पिड़ बि सॾिबो हुयो ऐं उहा इमाम बारगाह बि सॾिबी, उहा बि 1830 जी आहे। त असां वटि जेके आहिनि से कराचीअ में बि जेके आज़ादारी जा आसार आहिनि उहे तमामु पुराणा आहिनि। हाणे अचूं था पंहिंजो मर्सीअ जे हवाले सां, त जेकॾहिं असां ॾिसूं त असां वटि सभ खां पहिरियों जेकॾहिं असां फ़ारसीअ जे हवाले सां ॾिसूं त फ़ारसी में असांखे मर्सिया गोई जेको आहे अरगून जे दौर खां मिले थी। अरगून जे दौर में मक़ामी बि माण्हू आहिनि जेके हिते मर्सिया गोई कनि था ऐं जेके ॿाहिरियों आया आहिनि उहे बि मर्सिया गोई कनि था। जीअं सैयद मोहम्मद बिन बायज़ीद पूरानी आहे, उन किताब आहे नुसरतनामा तरखान, उन जे इब्तिदा में हुन मर्सियो पंहिंजो ॾिनो आहे जेको इमाम हुसैन अलैहिस्सलाम जे हवाले सां आहे। त इहा ॻाल्हि असांखे ॿुधाए थी त उन दौर में सिंध में फ़ारसी में मर्सिया गोई जेका आहे सा आम तौर ते मौजूदु हुई। उन खां पोइ जेकॾहिं असां अचूं पंहिंजो मुग़ल पीरियड में, त मुग़ल पीरियड में बि असांखे मीर मासूम बखरी ऐं इन खां अलावा ॿिया काफ़ी शख़्सियतूं मिलनि थियूं जेके असांखे फ़ारसी में मर्सिया लिखंदे नज़र अचनि था। पोइ मुग़ल पीरियड में बि जेकॾहिं असां अॻिते अचूं त ठटे में सखर में काफ़ी आहिनि। लेकिन असां अगरि सिंधीअ जे हवाले सां अचूं त पोइ सिंधीअ में असांखे सभ खां पहिरियों केॾारो शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जो थो मिले जेको बाक़ाइदे बेतनि जी सूरत में आहे। ऐं उन खां पोइ जेकॾहिं असां उरूज़ी शाइरी में ॾिसूं त सैयद साबित अली शाह सेवाणी जेको आहे उहो मर्सीअ जो बुनियादु विझंदड़ आहे, जंहिं जेको आहे सो 60 जे क़रीब जेको आहे सो सिंधीअ में मर्सिया असांखे ॾिना। ऐं साबित अली शाह जे दौर में अगरि असां ॾिसूं त साबित अली शाह जो भाउ, साबित अली शाह जा फ़र्ज़ंद इहे मर्सिया गोईअ सां वाबस्ता आहिनि, इहे मर्सिया लिखनि था। ऐं ठटे में उन वक़्तु ई मिर्ज़ा मुराद अली बेग साहिल आहे जेको पोइ अची ख़ैरपुर में लॾे वेठो, ऐं मुराद अली साहिबु ऐं सैयद अज़ीमुद्दीन ठटवी जेको आहे सो मीर फ़तेह अली बेग जो मीर फ़तेह अली सां टालपुर सां लाॻापियल हो, उनजो मर्सियो मिले थो असांखे। ऐं इन खां अलावा जेके आहिनि से ख्वाजा ख़ानदान हो हिकिड़ो जेको ख्वाजा उबैदुल्ला अहरार जेको आहे सो नसुल मां हुयो। इहे बि जेके आहिनि से ठटे में रहंदा। इन्हनि में मुराद अली, ख्वाजा मुराद अली ऐं ख्वाजा मुनर अली, इहे बि तक़रीबन साबित अली शाह पीर हुयो त हीअ जवान हुया। इन्हनि जा असांखे लिखियल मर्सिया मिलनि था। ईअं काफ़ी माण्हू असांखे मिलनि था। आख़ुंद आलम जो ख़ानदान आहे, आख़ुंद मोहम्मद आलम ख़ैरपुर में हुयो, उन जा जेके आहिनि फ़ारसी सिंधीअ में लिखियल खोड़ सारा मर्सिया आहिनि। आख़ुंद आलम जो जेको पोटो हुयो आलम अहकर, उनजा असांखे मर्सिया मिलनि था। ईअं सेवण जो सिद्दीकी ख़ानदान हुयो जेको फ़क़ी ख़ानदान हो, उन मां मखदूम आरिफ़ सेवाणी, उनजो फ़ारसी में असांखे मर्सियो मिले थो। वरी उनजो जेको फ़र्ज़ंद आहे मखदूम मोहम्मद सिद्दीकी सेवाणी, उन जा बि काफ़ी सारा सिंधीअ में असांखे मर्सिया मिलनि था। त लिखत में असांखे हुसैनी अदब तमामु घणो थो मिले। असां वटि फ़क़ीर अब्दुल कादिर बेदिल जेको आहे उहो उन जेको आहे सो हालांकि उहो क़ादरी तरीक़े जो बुज़ुर्ग आहे, लेकिन ॾिसो तव्हां कुरतुल ऐनैन फी मनाक़िब सिब्तैन जे नाले सां उन इमाम हुसैन इस्लाम जे हवाले सां हिकिड़ो ज़ख़ीम किताबु लिखियो आहे। सैयद अब्दुल लतीफ़ कादरी जेको आहे सो हालन जो आहे, उन जो केॾारो हुयो। ऐं केॾारो सिर्फ़ु असां वटि भिटाई साहिब नथो मिले, भिटाई साहिब खां अलावा बि जेके असांजा असासी शाइर आहिनि उन्हनि बि केॾारा लिखिया आहिनि। ग़ुलाम मोहम्मद ख़ानज़ई आहे, उन केॾारो लिखियो आहे। इन खां अलावा जेको आहे सो पंहिंजो इवन ख़लीफ़ो जेको आहे सो लगारी जेको आहे उन जेको केॾारो लिखियो आहे सिंध ते, पर उन तव्हां ज़ारी ॾिसंदो त उहा ज़ारी इमाम हुसैन इस्लाम जे हवाले शाह साहब हिकिड़ो तमामु ज़बरदस्त हिकिड़ो वॾो मौज़ू आहे। असीं हिन ते इंशाअल्लाह हिकिड़े ॿिए प्रोग्राम में दिलि सां खुली ॻाल्हाईंदासीं।
ऐं ज़िक्र जेकॾहिं असां उन्हनि मर्कज़नि जो जेके मुख़्तलिफ़ असांजे शहरनि में जिन सिंध में आज़ादारी खे फ़रोग़ ॾिनो आहे त पोइ वरी हैदराबाद जे शहर जो ज़िक्र कंदासीं त पोइ टंडे ठोड़े में मिर्ज़ा ख़ुसरो बेग ऐं मिर्ज़ा फ़रीदून बेग ऐं मिर्ज़ा कलीच बेग जो जेको ख़ानदान आहे उन्हनि हर तरह सां अॼु खां 150 साल अॻु में अलम नसब कया आहिनि जेके मिर्ज़ा ख़ुसरो बेग जे नाले सां पिण जे नाले सां। वरी गॾोगॾु असीं टंडो आगा ॾे चऊं था त उते अलीआबाद जो शानदार इमाम हुसैन अलैहिस्सलाम जे रोज़े मुबारक जी शबीह जो असांखे नज़र अचे थो ऐं उन इमाम बारगाह जो या उन आज़ादारीअ खे फ़रोग़ ॾियण वारा असांजा मिर्ज़ा फ़तेह अली बेग साहिब आहिनि जिन जा पोयर आहिनि मिर्ज़ा बुडल बेग आहिनि ऐं मिर्ज़ा क़ासिम अली बेग आहिनि मिर्ज़ा क़ुर्बान अली बेग आहिनि त हिकिड़ो तवील सिलसिलो आहे जेको मिर्ज़ा अब्बास अली बेग साहिब ताईं जिन लिखत जी सूरत में ऐं बाक़ाइदा मातमदारी ऐं आज़ादारीअ मरसिया नवेसीअ मरसिया ख़्वानीअ हर तरह सां आज़ादारीअ खे फ़रोग़ ॾिनो आहे। पर असीं हिन वक़्तु बुनियादी जेको असांजो आउं चाहींदुसि त असीं ॿुधणु चाहींदासीं ऐं सॼी सिंध जा ॿुधण माण्हू चाहींदा त हीउ जेको नाईं वारो जेको रेफरेंस आहे उन ज़बरदस्त असांजे ताज़िए वारी आज़ादारीअ जो करबला शाह इराक़ जो त इन जो बरामद थियण ऐं इन जो नहर थियण रस्तनि ते ऐं शहरनि में अचण ऐं माण्हुनि जा हुजूम केतिरनि लखनि में उते आज़ादारी जेका आहे त चाहींदासीं उन रंग खे असीं इंदा साईं खां ॿुधूं। साईं ही हिनखे तक़रीबन 400 साल थी विया आहिनि ताज़ीअ खे जेको आहे सो अॻु जेको आहे सो 1948 खां पहिरियों जेको आहे सो सिर्फ़ु असां में रोड़ीअ में जेको आहे सो 10 ॾींहं ताज़ियो थींदो हुयो। 48 में सैयद ज़वार हुसैन शाह जेको आहे सो करबला वियो इतफ़ाक़ सां मशहद में हुयो जो ॾिठईं त हज़रत अली अलैहिस्सलाम जो जेको आहे सो वॾो शहादत जे ॾींहुं ताज़ियो निकितो। उन खां पोइ पाण 21 रमज़ान ते ताज़ियो कटियईं उन खां पोइ जेके आहिनि से ॿिया ताज़िया रोड़ीअ में काफ़ी निकिता। हाणे अचूं था 9 तारीख़ ते जेको आहे सो 9 तारीख़ जे ताज़िए जो ई तसलसुल आहे जो ही असांजे रोड़ीअ में ताज़िया जेके बाद में निकिता आहिनि इहे सभु जेके आहिनि से निकिता आहिनि ताज़िया। ऐं सभ खां मज़े वारी ॻाल्हि इहा आहे जो उते असां वटि जेके ठाहिण वारा आहिनि उहे अहले सुन्नत सां वाबस्ता आहिनि। उन में इहो न आहे त जेको आहे असांजे शिया जेके आहिनि से पंहिंजो जाफ़रिया जा जेके आहिनि से ठाहिण वारा आहिनि। हाणे ताज़ियो जॾहिं निकितो त पहिरियों त हिन जा मुख़्तलिफ़ रूट जेके आहिनि से चेंज थींदा रहिया आहिनि जेके आहिनि हालात जे हिसाब सां जेको आहे सो कॾहिं जेको आहे सो 1897 में जेको आहे सो कर्नल एल्फर्ड मेहो हुयो सख़्तु तरीन जेको आहे सो शिकारपुर डिस्ट्रिक्ट उन वक़्तु सखर उन में हुयो। उन दौर में प्लेग जेका आहे सभु पई उन आर्डर कढियो त ताज़ियो न निकिरंदो। तमामु सख़्तु एडमिनिस्ट्रेटर हो कलेक्टर हुयो सही त सभु उन वटि विया रोड़ीअ में 150 माण्हू मरी चुका हुया पर हुनखे वञी ॿुधायूं त बाबा हीउ ताज़ियो जेको आहे सो क़दीम ताज़ियो आहे हिकिड़ो असांजो जेको आहे मज़हबी वॾो त्योहार आहे लिहाज़ा परमिशन अंग्रेज़ अकुलमंद माण्हू हुयो एतिरी अमवात जे बावजूदि बि जेको आहे सो उन इजाज़त ॾिनी। ईअं काफ़ी दफ़ा अहिड़ा हालात थिया आहिनि पर ताज़ियो कॾहिं बि जेको आहे 400 साल में रुकियो न आहे जेको आहे ताज़ियो। हीउ ताज़ियो थींदो आहे उन खां पोइ दरअसल ख़ल्क़त शुरू खां ई हूंदी हुई पर जॾहिं खां टेलीविज़न आई ऐं हीअ जेका आहे सा पंहिंजो VCR वारो आयो उन खां पोइ जेको आहे सो सॼी दुनिया में जेको आहे सो हिन ताज़िए जो जेको आहे सो रोशनास थियो त उन खां पोइ हाणे लखनि जी तइदाद में जेको आहे सो ताज़ियो निकिरे थो। हीउ ताज़ियो 3 दफ़ा जेको आहे सो खयो वञे थो। हिकिड़ो त जेको आसुर महिल खणंदा आहियूं हाणे इहा जेका रस्म आहे राति जो जेको आहे असीं जेको आहे सो बिजली जेका आहे सा बंदि कराईंदा आहियूं ताज़ियो जेॾीमहिल निकिरंदो आहे। इहो आहे त जॾहिं इमाम हुसैन अलैहिस्सलाम जन करबला जे मैदान में आया 10 राति जेको आहे सो पाण सभिनी खे चयूं त बाबा जेको वञणु चाहे थो मूंखे छॾे वञे सुबुह ई जेको आहे थींदो सॼो ॾिनई। कुझु माण्हू विया कुझु जेको शब आशूर जी राति जेको आहे सो ऐं कुझु जेके माण्हू जेके आहिनि से चई बाबा बतियूं जेके आहिनि से अवां विसायो त थी सघे थो त को शर्म खां जेको आहे नथो थिए पियो त उहा रस्म जेका आहे सा मोरशाह जो ख़ानदान या मोरशाह पाण जेको आहे उहा शुरूआति कई आहे त अॼु ॾींहं ताईं जेॾीमहिल ताज़ियो खजंदो आहे त बिजली जेका आहे सा बंदि कई वेंदी आहे। उन ते काफ़ी दफ़ा जेको आहे त गवर्नमेंट जेको आहे हालात जे मुताबिक़ जेको आहे असां सख़्ती बि कई आहे त न कयो बंदि पर उहो अञा ताईं सिलसिलो हलंदो थो अचे पियो। उतां मातम खजंदो आहे वञी जेको आहे सो मुंडो ख़बर आहे 9 तारीख़ उतां ताज़ियो खजंदो आहे करबला जे मैदान में हैदर शाह हक़ानीअ जे पंहिंजो मज़ार जे साम्हूं अची ताज़ियो रखिबो आहे। 10 तारीख़ उतां खजंदो आहे अची लाहौर ई टकरी आहे उते जेको आहे सो ताज़ियो जेको आहे सो इख़्तिताम पज़ीर थींदो आहे। इमरान साईं तव्हांजी वॾी महिरबानी। असीं जॾहिं
रोड़ीअ तां सखर वारे जॾहिं मंज़र में अचूं था त पोइ ॾिसो आज़ादारीअ खे फ़रोग़ ॾियण में केतिरियुनि वॾियुनि छा था शख़्सियतुनि जो बि असीं जेको हुननि जो हिसो आहे उनखे नज़रअंदाज़ नथा करे सघूं। मिसाल तौर ते असीं जॾहिं रोड़ीअ वारे मातम में शिरकत जे लाइ अलम पाक जे ताज़िए में शिरकत जे लाइ हिकिड़ो ख़ासि हवालो असांखे उन शाइर जो जेको मातमदार बि आहे ऐं ज़वार भी है ऐं जेको चवे तो त अब्बास दुनिया में कोई शेर नहीं है, अब्बास तेरे नाम में तो ज़ेर नहीं है, या कायनात थी रोए जेको करबो बला जे कीस ते हर ज़ात थी रोए कायनात थी रोए। त तव्हां सम्झी वियो त सिंगार अली सलीम त इहो जेको सखर जे पुल तां हिकिड़े अलमन ऐं मातमदारीअ ऐं इन जो जेको मंज़र आहे तव्हां ज़रूरु पंहिंजी ज़िंदगीअ में उनखे उन में शरीक रहिया हूंदा त थोरो उहो मंज़र असांखे ॿुधायो। महिरबानी साईं, असांजो सिंगार अली सलीम साहिब सां काफ़ी सुठो तालुक़ु रहियो, प्यार मोहबत जो, इज़त एहतराम जो। हू जेतिरो वॾो गवैयो हो, जेतिरो वॾो ॼाणू हो राग जो, उन खां वधीक मातमदार हो, ॾाढो सुठो शाइर हो, पंहिंजी शाइरी बि ॾाढी सुठी कई अथई ऐं पहिरें उघाड़ो पोइ सखर खां निकिरंदो हो, पंहिंजा आल औलाद भाइटिया पुट साण वठी करे ऐं पूरो काफ़िलो ईंदो हो उते उन ज़माने में। सो सिंगार अली सलीम जो तमामु घणो उन में कंट्रीब्यूशन रहियो। अची वरी जॾहिं पहुचंदो हो अची रोड़ीअ त नुहा ख़ानी बाक़ाइदे हिन जो टोलो ई अलॻि हूंदो हो, कुझु टोला हूंदा। हाणे त रश एतिरी वधी वई आहे, असां जॾहिं बचपन में साईं ॾिसंदा हुआसीं त मुख़्तलिफ़ नुहा ख़ाननि जा ग्रुप साईं इमदाद शाह साईं अब्दुल हुसैन जा ताईद कंदा त ही पटणीअ खां आया आहिनि, ही कोटडिजी खां टोलो आयो आहे, ही रोड़ीअ जो आहे। उन में सिंगार अली सलीम जो बि हिसो हूंदो हुयो। साईं जीअं अव्हांखे ॿुधायो इहो शमा गुल जंहिंखे चवनि था असुर जो, इहो उहो ई तसलसुल आहे जॾहिं हज़रत इमाम हुसैन अलैहिस्सलातु वस्सलाम जन ॾीओ विसाए ऐं पंहिंजनि सहाबिन खे चयो त मौत मुंतज़िर आहे, अव्हांखे कंहिंखे जान पंहिंजी बचाइणी आहे त तव्हां भली मां तव्हांखे मयार न ॾींदुमि, तव्हां साम्हूं ॾिसण सां तव्हां न वञी सघो। वरी जॾहिं ॿारियो अथऊं ॿीहर ॾीओ त सभ जो सभु वेठा हा, रोइनि था, चवनि था कि भला जे बार बार बि हयाती वठी ॾींदा त असीं वरी अव्हां सां क़ुर्बान थींदासीं। उन सुनत खे ज़िंदह रखण लाइ इहो ॾीओ विसामंदो आहे। ऐं पोइ लखनि जे तइदाद में माण्हू साईं सिर्फ़ु चिंबड़ंदा आहिनि, यानी मातम खे चिंबड़ंदा आहिनि त काॾे हर को पंहिंजे पासे ॾे छिकींदो आहे। निहायत मौजज़े जो मातम आहे। बसि साईं अब्दुल हुसैन शाह पंहिंजे किताब में लिखियो बि आहे त हिकु दफ़े ईअं बि थियो त जॾहिं अज़ान पई थिए अशहदु अन्न मुहम्मद रसूलुल्लाह जो जॾहिं ज़िक्र थो थिए त ताज़ियो बीही रहियो, लखनि जे मजमे में बि अॻिते न चढ़ियो जेसि ताईं उहे अज़ान जा जुमिला पूरा न थिया। साईं उनखे खणी वियो आहे शाम वारे ॾे, जॾहिं हज़रत इमाम ज़ैनुल आबिदीन अलैहिस्सलातु वस्सलाम ख़ुतबा दरबार त ॾियनि था पिया, उते बि जॾहिं अज़ान थी ऐं इहो आवाज़ु आयो अशहदु अन्न मुहम्मद रसूलुल्लाह, त पुछऊं त इहो कंहिंजे नाने जो, कंहिंजे ॾाॾे जो ज़िक्र आहे, अव्हांजो आहे या मुंहिंजो आहे? त साईं उनजो ज़िक्र कयो आहे त ताज़ियो बीही रहियो, अॻिते न वधियो। सो सही इहो इंतिहा दर्जे जो मौजज़े वारो मां त अर्ज़ु कंदुमि साईं, इंसान जे सम्झ खां ॿाहिरि आहे त लखे माण्हू चिंबड़ण वारा ऐं ताज़ीअ खे कुझु कोन थिए। नूरुद्दीन साहब, तव्हां जेको मंज़र पेश कयो सखर जे इन ऐं ताज़ीअ वारे हवाले सां, त मूंखे सिंध जा उहे जेके आहिनि तमामु वॾा इज्तिमाही, छो त हूअं त कराचीअ में पंहिंजो पूरो असांजो जेके एम ए जना रोड असीं सॼो ऐं शाह खुरासान करबला खां असांजे हुसैनिया ईरानिया खारादर ताईं, जी जी, इहो मंज़र आहे साॻियो ई नमूनो आहे जंहिंमें लखें आज़ादार। असीं इहो साॻियो मंज़र हैदराबाद में बि जेकॾहिं ॾिसणु चाहियूं न त वॾी में वॾो इज्तिमा जमायतुनि जो झूलो या जमायतुनि जो पिड़, जेको टंडो आगा जे जमायतुनि जे पिड़ मां बरामद थींदो आहे। गुलशाह जी जेको पिड़ आहे उतां थींदो, जॾहिं ठोड़े वारी चाढ़ी या जेके फ़क़ीर जो पिड़ था सॾियूं, उन मंज़र में लखनि जी तइदाद में हीअ सॼी सिंध पाकिस्तान जा आज़ादार उते गॾु थियनि था। साॻी तरह सां हैदराबाद जी जेकॾहिं आज़ादारीअ जो उरूज आहे, जंहिंजे करे फ़रोग़ मिले पियो असांजे हिन इमाम हुसैन अलैहिस्सलाम जे पैगाम ऐं आम उनजी आज़ादारीअ खे, त वरी जमाल शाह जो जेको असांजी सेज निकिरे थी मीरासिन जे पाड़े मां, मदरसतुल बनात स्कूल आहे, ख़ान बहादुर उते इमाम सिद्दीक़ कॉलेज आहे, जिते असांजा ईअं सम्झो त शेख बिरादरी जमाल शाह जी जेका सेज आहे, ओ परदेसी कैदी, कहिड़े मुल्क जो आहीं अमीर, मरसियो न हो, सॼी दुनिया में मक़बूल मारूफ़ आहे, जंहिंखे ॿुधण जे लाइ ऐं उतां फैज़ पिराइण जे लाइ वॾा आज़ादार उहे गॾु थींदा रहनि था। त इहे पंहिंजे पंहिंजे शहरनि में जेके वॾा इज्तिमा आहिनि, उते ख़ुशि इंतिज़ामियूं बि
जो अॼु ताईं असां किथे न ॿुधो त का बद इंतिज़ामी थी हुजे। वाक़ई। पर अरशद साईं माशाल्लाह तव्हां छाकाणि त हिकिड़नि अहिड़नि इदारनि सां वाबिस्ता आहियो जेके ख़ुशि इंतिज़ामीअ जे हवाले सां, त आउं चाहींदुसि त इहो जेको रोहड़ीअ में एॾे ख़ुशि इंतिज़ामी सबीलूं त इन जो ऐं अमन अमान जी जेका सूरत हाल तव्हीं पंहिंजे आयामकारीअ में कीअं ॾिसंदा पिया अचो? माशाल्लाह ॾाढी सुठी गुफ़्तगू हली रही आहे ऐं नाईअ जे मातम में मुताबिक़ साईं इमदाद शाह, साईं अब्दुल हसन शाह बाबा साईं सुठो तारीफ़ करायो। असल में छा आहे त हीउ नाईअ जो जेको मातम करबला जो आहे इहो नक्शो उहो ई आहे जेको सभ खां पहिरियों करबला में बनी असद वारनि इमाम हुसैन अलैहिस्सलाम जे मज़ार मुबारक जे मथां ठाहियो खजीअ जे फरहनि सां, ऐं पोइ हुते मैदान ते जेके कुझु ढाल वग़ैरह उहे मथां हुनजे रखियऊं। इनखे 9 ढालनि वारो हिन ताज़ीअ खे बि 9 ढालनि वारो रखियो। इराक फ़क़ीर जंहिं महिल आयो सदर मोरशा ॾे, उहे नक्शो खणी आयो त हिन तरीक़े सां तव्हां हीउ ताज़ियो ठाहियो। साईं अब्दुल हुसैन शाह बि ज़िक्र कयो आहे त जॾहिं इहो ताज़ियो ठाहियूं त हिकिड़ी आसमान मां हिकिड़ी नूर जी लाट आई जेका हिन ताज़ीअ ते साईं पई अचे। उन खां पोइ हीउ जंहिं महिल निकिरंदो आहे त हिन जा पहिरियों कामी हूंदा आहिनि। हिन वक़्तु मथां रोडीअ में 7,000 जी मतिलबु तइदाद में कामी आहिनि जिन जा रूट बि रहियल आहिनि। बाबा हिन चौक खां हिन चौक ताईं हीअ कामी संभालींदा, उते वरी ॿिया कामी कतार में वेठा हूंदा, इंतज़ार में वेठा हूंदा। उते जंहिं महिल ताज़ियो पुॼंदो त वरी उन्हनि जे हवाले थींदो, वरी उन्हनि जो कुझु हूंदो रूट होसि ताईं वरी उहे संभालींदा। उन खां पोइ ॿिया, यानी आख़िर फिरंदो घिरंदो अची पंहिंजे मंज़िल ते पुॼंदो आहे। ऐं जंहिं महिल इहो पहिरें दफ़े जंहिं महिल ताज़ियो निकितो त ख़बर फ़क़ीर जेको साईं मोरशा जो ख़ासि हुयो बानो, उन्हनि अर्ज़ु कयो त साईं मूं वटि महिमानी थिए, इहो ताज़ियो मूं वटि अचे। पोइ जंहिं महिल तो निकितो करबला जे हिन पंहिंजो जेका इमाम बारगाह आहे इराक आहे, त पोइ ॿाहिरां हज़रत हैदर शाहकानी जो बि उते ई हुयो पंहिंजो घर जेको जिते साईं रहंदो, पाण घोस हुयो, वॾो आलम हुयो। ऐं जंहिं महिल इहो ताज़ियो तो गुज़रे पियो त जो शोर ॿुधाईं त पंहिंजे भाउ खे मोकिलियईं त ॾिसो ॿाहिरां छा आहे। बरादर वियो साईं जो त वरी वापसि न आयो, वरी ॿिए खे मोकिलियईं, वरी उहो वियो त वापसि न आयो। पोइ पाण निकिरी ॾिठूं त हीअ त आज़ादारी हली रही आहे। ऐं पोइ तमामु हुन ते साईं ते बसर थियो ऐं पाण अर्ज़ु कयूं साईं मोरशा खे त साईं हिकिड़ी रात्रि महिमानी इन ताज़ीअ जी मूं वटि थिए, उहा क़बूल पई। हाणे बि ईअं थींदो आहे त 9 तारीख़ सुबुह जो निकिरंदो आहे, हिकु राति मुंडे ख़बर वटि, उन ख़बर फ़क़ीर जे आस्थाने वटि, ऐं ॿी राति साईं हैदर शाहकानी वटि। इहो सिलसिलो हलंदो आहे पियो। उन रस्ते में पोइ न्याज़, नंगर, सबीलूं, पाणी, फायर ब्रिगेडियूं ऐं जेको आहे सो ॿाहीअ वारा हूंदा आहिनि, हिकु ॿाही, ॿी ॿाही, ऐं जेके वाॻियुनि वारा हूंदा आहिनि जेके उनखे अॻे पुॼाईंदा आहिनि। उन खां अलावा असां वटि सिविल डिफेंस वारा हूंदा आहिनि, हिन वक़्तु त रेंजर्स, पुलिस ऐं ॿिया इदारा बि सभु हूंदा आहिनि। पूरो इंतिज़ाम सां थींदो आहे। अल्हम्दुलिल्लाह कॾहिं को मिसहेप न थियो आहे ऐं पंहिंजे मुक़ररु तारीख़नि ते अची जेको नहर थींदो आहे। सईद अरशद शाह साहब, वॾी महिरबानी तव्हांजी। मोहतरम साईं सईद नूर रिज़वी साहब, तमामु शानदार मालूमाती गुफ़्तगू थी। साईं अब्दुल हुसैन मुसी साहब, इंतिहाई असांजी मालूमात में, सिंध वासियुनि जी मालूमात में इज़ाफ़ो थियो। साईं इमदाद अली शाह साहब, ऐं सम्झां थो त हिकिड़ो तमामु वसी मौज़ू आहे सिंध में आज़ादारी, जिन में समा दौर जो तस्करो आयो, कल्होड़ा पीरियड जो ज़िक्र आयो, टालपुर ऐं क़याम पाकिस्तान खां पोइ असांजी गॾियल जेका बि असांजी बिरादरी आहे उनजी समूरी आज़ादारी जंहिंखे फ़रोग़ ॾियण जे सिलसिले में असांजे अज़ा ख़ाननि जे ऐं पिड़नि जे जेके असांजा मालिक आहिनि उन्हनि त पंहिंजो किरदारु अदा कयो, पर गॾोगॾु असीं ॾिसूं था त उहे वॾा ज़ाकिर, आलिम, ख़तीब, ऐं सिंध में उन्हनि ज़ाकिरनि जो ज़िक्र ज़रूरु कंदुसि त क़दमगाह मौला अली जेको मरकज़ आहे हैदराबाद में, मेवो ख़ान, लाल मोहम्मद चना साहब ऐं प्रोफेसर अब्दुल हकीम बू तुराबी, ऐं उनखां पोइ इहो सिलसिलो आहे अलामा रशीद तुराबी साहब जो मूं नालो वरितो। ऐं दौरे हाज़िर जा असांजा जेके आलिम ऐं ख़तीब आहिनि उहे फ़रोग़ इमाम हुसैन अलैहिस्सलाम जे हक़ बातिल जे फ़र्क़ खे ॿुधाइण जे लाइ असांखे अॼु बि उन दरसे हुसैन खां आगाह कंदा था रहनि। असीं हिन प्रोग्राम मां अव्हां खां मोकिलायूं था इमाम हुसैन अलैहिस्सलाम, जंहिंजे लाइ असांजा बुज़ुर्ग फ़रमाईंदा आहिनि त हिननि अयामनि में पाण करबला में हुजण सां गॾोगॾु असांजे उन्हनि सभिनी अज़ा ख़ाननि में असां अज़ादारनि सां गॾु हूंदा आहिनि। इन करे मुंहिंजी दिलि चवे थी त आउं चवां त शान हुसैन केॾो न बरतर बुलंद आहे, पहुतो त करबला खे मौला करे छॾियईं। पंहिंजे मेज़बान खे ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़। या हुसैन 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 या हुसैन